يا أيها الذين آمنوا إنما الخمر والميسر والأنصاب والأزلام رجس من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون إنما يريد الشيطان أن يوقع بينكم العداوة والبغضاء في الخمر والميسر ويصدكم عن ذكر الله وعن الصلاة فهل أنتم منتهون أطيعوا الله وأطيعوا الرسول واحذروا فإن توليتم فاعلموا أنما على رسولنا البلاغ المبين اللهم صل على سيدنا وعلى محمد وآله وصحبه أجمعين. اللہ تبارک و تعالیٰ نے सूरत में حرام حلال जो ज़िक्र फरमायो आहे हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे अलाह से हमेशह हराम कयो आहे, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे आरज़ी तौरु हुरमत हुन में ईंदी आहे वरी उहा हली वेंदी आहे, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माण्हू पाण ते हराम कनि, इन जो बि अलाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो आहे, इन खां मना कई अथई त पाण ते पाण हराम न कयो, जेके अलाह से हलाल शयूं कयूं उनखे हराम कयो, हलाल आहिनि हराम आहिनि। हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हमेशह वारी उहे हराम। इब्तिदाई सूरत में अलाह तबारक व तआला उन्हनि जो ज़िक्र फरमायो हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ला लिग़ैरिल्लाहि बिही वल्मुनख़निक़तु वल्मौक़ूज़तु वल्मुतरद्दियतु वन्नतीहतु वमा अकल सबअु इल्ला मा ज़क्कैतुम। इन में अलाह से फरमायो हराम इन शयूं हमेशह जे लाइ हराम। ऐं ॿियो जीअं हिते शराब जो ज़िक्र फरमाई, जुआ जो ज़िक्र फरमाई, इहे बि हमेशह जे लाइ हराम फरमाई। इहो शैतानी अमल आहे, इन खां पासो कयो। इन जे करे तव्हां में दुश्मनियूं बहुत अदावतूं पैदा थींदियूं। ऐं शैतान तव्हांखे अलाह जे ज़िक्र खां निमाज़ खां रोके थो, निमाज़ खां बि तव्हां महरूम थी वेंदा, ज़िक्रुल्लाह खां महरूम थी वेंदव। अलाह जी इताअत कयो, अलाह जे रसूल जी, ऐं अहिड़े क़िस्म जे अमलनि खां मनहियात खां पाण खे बचायो। ॿियूं वरी शयूं हूंदियूं आहिनि जेके औकात सां तालुक़ रखनि थियूं, उन औकात में उहे शयूं हलाल ऐं हराम हूंदियूं आहिनि। जीअं मसइलनि रमज़ान शरीफ़ आहे, रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो खाइण पीअण हराम हूंदो आहे, सवाइ हिन जे को माण्हू मरीज़ आहे, मरीज़ आहे, सफ़ा को बीमार आहे, उहा हिकिड़ी शइ, सफ़र ते को माण्हू वञे थो, बाक़ी न त ईअं फिल जुमिला आम माण्हू जे लाइ खाइण पीअण रमज़ान शरीफ़ में हराम। ऐं वरी बरमला रमज़ान शरीफ़ जी बेहुरमती बेअदबी करणु अहिड़ो हिकिड़ो वॾो गुनाह आहे जेको नाक़ाबिल माफ़ी जो। ईअं हिकिड़े माण्हू खे रोज़ो रहिजी वियो, गुनाह त वॾो आहे, बहरहाल उहो जेकॾहिं कज़ा कंदो, तौबा कंदो त अलाह से हुनखे माफ़, अलाह जी मर्ज़ी आहे, अलाह फरमाए थो तव्हां तौबा कंदव त मां माफ़ु कंदुसि। क़ुर शरीफ़ में ज़िक्र फरमायो अथई जेको माण्हू सची दिलि सां तौबा कंदो अलाह हुनखे माफ़। ॿियो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको रमज़ान शरीफ़ जी बेहुरमती करे थो, ज़ाहिर ज़रूरु खाईंदो पीअंदो अचे थो, माण्हू ॾिसनि था। अने हाणे ईअं थी पियो, अॻे ईअं न हुयो, हालांकि अॻे दौरनि में जॾहिं वाणिया हूंदा हुआ, वाणिया बि न खाईंदा, वाणिया बि जेके आहिनि रमज़ान शरीफ़ में पाण त न खाईंदा हुआ, पंहिंजे ॿारनि खे बि चलींदा हुआ तव्हां बि ज़ाहिर ज़रूरु न खाओ, मुस्लमाननि जो रोज़ो आहे, तव्हां जो एतिराम कयो। अहिड़े क़िस्म जो माहौल हूंदो हो। हिन वक़्तु माहौल अहिड़ो आहे जो मुस्लमान ख़ुदि नाम निहाद जेके पाण खे मुस्लमान चवनि था, उहे खाईंदा पीअंदा वठनि था, रस्तनि सां रोडनि सां, होटल बि वरी खुलिया पिया आहिनि बसि, हालांकि होटल कतई न खुलनि, होटल खुलिया पिया आहिनि, माण्हू वेठा खाइनि पीअनि था। हिननि जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान फरमायो कुल्लु उम्मती मुआफ़न इल्लल मुजाहिरून, मुंहिंजी हर उम्मती खे अलाह से माफ़ी ॾींदो। को उम्मती आहे जंहिं कलमो पढ़ियो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, कलमो पढ़ी सची दिलि सां, उन में कमियूं पेशियूं हुयूं, गुनाह हुनजा ग़लतियूं हुयूं, इन सां हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, मरी वियो, उनखे कुझु जज़ा सज़ा का शफ़ात का दुआ को उनखे को अमल मिलंदो जंहिंजे करे उहो हली निजात पाईंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुंहिंजो उम्मती आहे उनखे अलाह से माफ़ करे, माफ़ी मिली वेंदी, पर इल्लल मुजाहिरून, मगर जेके मुजाहिर आहिनि माफ़ी न मिलंदी। हाणे अलाह जे अहकामात जी ख़िलाफ़ वर्ज़ी ज़ाहिर ज़हूर कनि था, माण्हू उन्हनि खे ॾिसनि था, ज़ाहिर ज़हूर भैया होटल खोली वेठा हुजनि, माण्हू वेठा हुजनि ते खाइनि पीअनि रमज़ान शरीफ़ जे ॾींहं में, इहे उन ज़ुमरे में शामिलु थियनि था जंहिंजे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु उम्मती मुआफ़न इल्लल मुजाहिरून, हर उम्मती खे अलाह से माफ़ी ॾींदो मगर जेके मुजाहिर आहिनि। हाणे मुजाहिर चइबो आहे अहिड़े माण्हू खे जेको ज़ाहिर ज़हूर नाफ़रमानी करे, अलाह जे हुक्म जी, अलाह जे रसूल जी हुक्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे, इनखे मुजाहिर चइजे। अतीउल्लाह व अतीउ रसूल वज़रू, अलाह से फरमाए थो इताअत कयो, अलाह जी इताअत कयो, रसूल जी वज़रू ख़्यालु कयो, होशियारी कयो, मतां इन में तव्हां ग़लती कंदा आहियो। ऐं तवल्लैतुम फ़अलमू अन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन, जेकॾहिं तव्हां फिरी वेंदव इहा ॻाल्हि सम्झो चङी तरह सां त रसूल जे मथां, असांजो जेको रसूल आहे उनजे मथां आहे अल बलागुल मुबीन, पहुचाइणु पधिरो। उन तव्हांखे अलाह जो हुकुम पहुचायो, तव्हांखे हुकुम मिली वियो, पहुची वियो, हाणे तव्हां उन ते अमल न कंदव, इहो तव्हांजो पंहिंजो खसारो आहे, पंहिंजो नुक़सानु। अलाह जे रसूल खे इन जी का परवाह न आहे, न ई अहिड़नि माण्हुनि जी अलाह जो रसूल सिफ़ारिश कंदो जंहिंजे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायनि, ऐलान करे विया हिननि माण्हुनि खे माफ़ी न मिलंदी। हाणे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ॾींहुं उन्हनि जी कीअं सिफ़ारिश कंदा, पंहिंजी ॻाल्हि जी पाण ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, ऐं थी सघे थो, नामुमकिन ॻाल्हि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो अमर हुजे, हिकिड़ी ॻाल्हि हुजे, उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी त कीअं थींदी, न थींदी। अलाह सचो आहे, अलाह जो रसूल सचो आहे, उनजी ॻाल्हि सची आहे, जेका बि उन्हनि ॻाल्हि फरमाई आहे उहा सची आहे, असांखे हिन ते
ईमान आहे। इन में को शक शुबो करणु इहो कुफ्र आहे। अल्लाह सही तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायूं शाबान शहरी और रमज़ान शहर उम्मती। फ़रमायूं शाबान जेको आहे मुंहिंजो महीनो आहे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत में अचे तो शाबान मुअज़्ज़म में काफ़ी रोज़ा रखंदा हुआ ऐं फ़रमायूं मुंहिंजो महीनो आहे, यानी पाण ख़ासि उन्हनि में इबादत कंदा हुआ। लेकिन को बि माण्हू करे त करे सघे थो, बहरहाल ममानत न आहे लेकिन हुकुम बि न आहे। ऐं फ़रमायूं रमज़ान शहर उम्मती, रमज़ान जेको आहे उहो मुंहिंजी उम्मत जो शहर आहे, महीनो। पंहिंजी उम्मत खे रमज़ान शरीफ़ जी अदब एतिराम करणु घुरिजे, उनजी तयारी करणु घुरिजे। फ़रमाइनि था अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी शाबान व बल्लिग़ना रमज़ान। ये अल्लाह असांखे बरकत ॾे शाबान में, असांखे पहुचाए थो रमज़ान शरीफ़ ताईं। इहा दुआ बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। दुआ त अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर हुकूमत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह से असांखे क़ुर शरीफ़ जी तिलावत ऐं क़ुर शरीफ़ जे दौर करण जी ऐं क़ुर शरीफ़ जे विर्द करण जी ऐं तरावीहनि जी ऐं नमाज़ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रोज़नि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे रमज़ान शरीफ़ नसीब करे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।